Assalamualaikum, good evening and welcome to Rang and Bhari Sham with me Kiranmeer Kedal and ताजा ठीक आयो खैरियत सां आयो जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो लास्ट वीक त मां मोकल वरिती आहे मां इलाही ॾींहंनि जे लाइ जेको आहे लाइव न आयसि ऐं इन विच में जेको आहे KTN जी बर्थडे बि थी मां ॾाढो मिस कयो पंहिंजी टीम खे स्पेशली ॾाढो मिस कयो मूंखे न आहे ख़बर त हिननि मूंखे मिस कयो या न कयो पर मां पंहिंजी टीम खे तमामु घणो मिस कयो ऐं उन खां अलावा KTN जी बर्थडे मुंहिंजे ख़्याल में हिन 3 सालनि में फर्स्ट टाइम ईअं थियो आहे जो मां KTN जी बर्थडे में न हुयसि ऐं ॾाढो मिस कयो मां पर चवंदा आहिनि न त हर शइ में अल्लाह जी बहितरी हूंदी आहे शायदि नसीब में न हुयो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त मथे साल धमाकेदार वरी एंट्री हणंदासीं पर हींअर जेको आहे मां तव्हांखे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त माशाअल्लाह सां हीउ जेको सफ़रु रहियो आहे KTN जो मुंहिंजी ज़िंदगी में तमामु बहितरीनु सफ़रु रहियो आहे वरी विच में 8 सालनि जो गैप आयो वरी 8 सालनि खां पोइ वरी जेको कम बैक कयो उन में बि माशाअल्लाह मूंखे ॾाढो इंजॉय कयो मां ॾाढो मज़ो आयो ऐं मुंहिंजो सफ़रु बहितरीनु रहियो आहे ऐं इन ई तरह सां हर आर्टिस्ट जो हर फ़नकार जो हर गुलूकार जो हर कंहिंजो चाहे उहे असांजा कैमरामैन हुजनि चाहे उहे असांजा डायरेक्टर्स हुजनि चाहे उहे एक्टर्स हुजनि सभिनीनि जो सफ़रु हिकिड़ो रहियो आहे इन ई तरह सां KTN न्यूज़ जो बि सफ़रु बहितरीनु रहियो आहे उन डिपार्टमेंट जा बि जेके भाती आहिनि घर भाती आहिनि उहे बि असांजा उन्हनि जो बि सफ़रु बहितरीनु रहियो आहे म्यूज़िक त चवंदा आहिनि न रूह जी ग़िज़ा आहे त म्यूज़िक न हुजे त पोइ चवंदा आहिनि त ज़िंदगी में जेको आहे न हिकिड़ो अधूरोपन महसूसु थींदो आहे त इन ई तरह सां कशिश TV जो बि हिकिड़ो टाइम जेको असांजी ज़िंदगियुनि में रहियो स्पेशली उहो टाइम जंहिं टाइम मां मॉडलिंग कई ऐं उहो टाइम अॼु बि मूंखे यादि ईंदो आहे इतफ़ाक़ सां कॾहिं कॾहिं अगरि गानो कोई हलंदो आहे नज़र अची वेंदो आहे त सोचींदी आहियां त वाकई अहिड़ा बि ॾींहं हुया इहो बि कमु कयोसीं पर चवण जो मक़सदु इहो ओवरऑल जेको एक्सपीरियंस जी ॻाल्हि कयां त तमामु बहितरीनु एक्सपीरियंस रहियो आहे KTN जी जेको आहे 21 सालगिरह तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी पूरी टीम खे हिना मैडम खे अतर साहब खे असलम साहब खे तमामु घणी मुबारकूं हुजनि पीर अमजद साहब खे तमामु घणी मुबारकूं हुजनि छो त हीउ जेको सफ़रु आहे असांजो ऐं दुआ आहे त इहो सफ़रु हमेशह जारी ऐं सारी रहे इहे ॾींहं ईंदा रहनि असां ईअं ई सेलिब्रेट कंदा रहूं ऐं तमामु घणियूं मुबारकूं तव्हां सभिनि खे स्पेशली छो त तव्हां सभिनीनि जेको आहे KTN खे एतिरो कामयाबु बणायो आहे ऐं एतिरो मतिलबु बहितरीनु असां कमु कयो आहे शोज़ कया आहिनि चाहे उहो रियलिटी शोज़ हुजनि पास्ट ईयर्स में जेकॾहिं ॻाल्हि कयां या त वरी ड्रामाज़ हुजनि जेके पास्ट ईयर्स में असां करे चुका आहियूं या हाणे बि जेके कयूं पिया था या जेके असांजा लाइव शोज़ हुजनि इन्हनि सभिनीनि खे कामयाबु करण में तव्हां सभिनीनि जो तमामु घणो हथु आहे त KTN जी 21 सालगिरह KTN न्यूज़ जी 16 सालगिरह ऐं कशिश TV जी 18 सालगिरह तव्हां सभिनीनि खे तमामु घणी मुबारक हुजे उन सां गॾु गॾु इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त हीउ जेको अक्टूबर जो मंथ आहे रबीउल अव्वल जो मंथ बि आहे उनजी बि ॿारहीं रबीउल अव्वल जेका गुज़री उनजी बि तव्हांखे तमामु घणी मुबारकूं हुजनि ऐं उन सां गॾु गॾु अक्टूबर जे महीने में हिकिड़ी अवेयरनेस ॾींदा आहियूं असां हर साल ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां त ब्रेस्ट कैंसर हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंमें तव्हांखे अगरि ख़बर पइजी थी वञे वक़्तनि त उन जो इलाजु थी सघे थो जेकॾहिं वक़्त ते तव्हांखे ख़बर नथी पए त इलाही कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि त इन जे करे अक्टूबर जे महीने में ब्रेस्ट कैंसर जो ही ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे ऐं सॼो महीनो ब्रेस्ट कैंसर ते ॻाल्हायो वेंदो आहे ऐं इन में जेको आहे सेशन्स थींदा आहिनि बाक़ाइदा अवेयरनेस सेशन्स थींदा आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि मां डॉक्टर्स ईंदा आहिनि जेके हिते अची उन्हनि ॻोठनि में उन्हनि एरियाज़ में वञी फीमेल खे अवेयर कंदा आहिनि जिन खे अॼु ॾींहं ताईं इन जे बारे में ख़बर कोन्हे हाणे उहो ज़मानो रहियो ई कोन्हे को त तव्हां इन बीमारी जे हवाले सां पंहिंजे हस्बैंड सां शेयर न कयो या पंहिंजी ससु सां शेयर न कयो या पंहिंजी भेण सां या पंहिंजे माउ सां इहा ॻाल्हि शेयर न कयो तव्हांखे ख़बर हुजणु खपे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं बि भेण खे इहा तकलीफ़ आहे त तव्हां बिला झिझक डॉक्टर सां कंसल्ट कयो ऐं पहिरीं फ़ुर्सत में तव्हां पंहिंजे हस्बैंड खे ॿुधायो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे फीड करायो था ऐं तव्हांखे का बि तकलीफ़ महसूसु थिए थी त तव्हां इमीडिएटली डॉक्टर खे ॿुधायो
इन में बिल्कुल भी शर्म महसूस न कयो, तव्हांजी ज़िंदगी सभिनि खां पहिरियां आहे। ऐं अॼुकल्ह जो उहो दौरु रहियो न आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे लिकायो वञे। लिकाईंदा त तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी जो नुक़सानु आहे, तव्हांजो पंहिंजो नुक़सानु आहे, तव्हांजे ख़ानदान जो नुक़सानु आहे। त अलाह न करे कंहिंखे बि इहो प्रॉब्लम आहे त मां तव्हांखे इहो ई चवंदसि त बराए महिरबानी पंहिंजे डॉक्टर खां कंसल्ट कयो। ऐं कराची जे अंदरि माशाल्लाह इलाही अहिड़ा प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि जिन में हींअर अवेयरनेस सेशन्स बि थी रहिया आहिनि ऐं वॾे वॾे पैनल ते वॾा वॾा डॉक्टर्स बि वेठा आहिनि जेके हिन वक़्तु इहा ट्रीटमेंट करे रहिया आहिनि। सो हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे असांजो सेट कीअं लॻो। मूंखे न आहे ख़बर त केतिरे टाइम जे लाइ हीउ सेट आहे, पर सुठो आहे, जेको बि आहे सुठो आहे। थैंक यू सो मच हिन सेट जे लाइ बि। ऐं इनशाला शायदि कुझु ईंदड़ वक़्तनि में ॿियो बि कुझु तव्हांखे नज़र अचे। ऐं हाणे जेको आहे असां पंहिंजे गेस्ट जी तरफ़ हलंदासीं। माशाल्लाह ॾाढी टैलेंटेड आहे ऐं उन्हनि सां मुंहिंजी अॼु थर्ड मुलाक़ात आहे। पहिरीं मुलाक़ात जेका मुंहिंजी उन्हनि सां थी कोई 8-9 साल पहिरियां थी कंहिं मिलाद शरीफ़ में। उन खां पोइ वरी मां उन्हनि जे शो में वई हुयसि त उते उन्हनि सां मुलाक़ात थी। अॼु मुंहिंजी टीं मुलाक़ात आहे, पर लॻंदो न आहे त उन्हनि सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे। जॾहिं बि मिलंदियूं आहिनि माशाल्लाह ॾाढे प्यार सां, इज़त सां, मोहबत सां मिलंदियूं आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदे एतिरो मज़ो ईंदो आहे ऐं मतिलबु ईअं टाइम गुज़री वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। पाण माशाल्लाह होस्ट बि आहिनि ऐं पाकिस्तान जो जेको पहिरियों छा पाकिस्तान जी जेका सुञाणप आहे PTV उन ते होस्टिंग कंदियूं आहिनि। उन खां अलावा फैशन डिज़ाइनर आहिनि, इंटीरियर डिज़ाइनर आहिनि, एक्ट्रेस बि रही चुकियूं आहिनि ऐं उन खां अलावा राइटर बि आहिनि। त इहो बि पुछंदासीं त एॾा शौक़ु एतिरी मतिलबु घणे वक़्त में कीअं थिया तव्हांजा एॾा शौक़ु। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में लाइव कॉल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। असां सां गॾु आहिनि सायरा अली ख़ान। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। आहिनि त उहो पूरी कजे, बसि उहो सोचे त उहो ई ॻाल्हि। पहिरीं मुलाक़ात जीअं मिलाद वारी ऐं सेकेंड में इहो थियो त तव्हां मुंहिंजे शो में, थर्ड वरी आऊं तव्हांजे शो में, वञी करे हिसाब किताब बराबरि करे छॾियोसीं। जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। शो कीअं हली रहियो आहे तव्हांजो? ज़बरदस्त। मुंहिंजे लाइ त हिकु ऑनरेबल ॻाल्हि आहे त स्टेट जे चैनल ते मॉर्निंग शो पहिरियों सिंधीअ में, त इन खां वधीक ॿियो छा अलाह साईं इज़त ॾींदो जो तव्हांजी केरु रिस्पेक्ट करे थो, एॾो सुठो शो कयां पई। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेको मुंहिंजी टीम आहे उहा ॾाढी सुठी आहे ऐं असांजा डायरेक्टर साहब या जिन जो सभिनी जो मिली जुली हिकिड़ो जेको कमु चइजे। ऐं वॾी ॻाल्हि असां जंहिं हिसाब सां नेशनल खे खणी पिया हलूं न त केरु चवे नथो त उहो नेशनल आहे, उहो चए थो त हीउ होम आहे। त उहा हिकिड़ी अचीवमेंट आहे असां लाइ। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। असांजे दिमाग़ में त PTV त मतिलबु उहा न त अकेडमी आहे। अकेडमी बिल्कुलु अकेडमी आहे। असां सिखी निकिता आहियूं उतां। असांजा लेजेंड्स जेके बि आहिनि सभु माशाल्लाह उतां सिखी निकिता। वॾा वॾा नाला आहिनि असांजी हिस्ट्री में, पाकिस्तान हिस्ट्री में। हिकिड़े वक़्त में असां बि कमु कयो, पर ही अपॉर्चुनिटी जेका तव्हांखे मिली ऐं तव्हां अवेल कई, तव्हां कीअं फील कंदा आहियो उनखे? यार मतिलबु आऊं किरण सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवां त असां मायूस जल्दी थी वेंदा आहियूं ऐं इंसान खे न मायूस न थियणु खपे। हिकिड़ी शइ ज़हन में रखो, छो जो आउं पाण सोचींदी आहियां त हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकिले मेरे अरमा फिर भी कम निकिले। त इंसान त आहे नाशुक्रो, उहो कॾहिं चवंदो ई कोन त मुंहिंजी का ख्वाहिश पूरी थी आहे। बसि मुंहिंजी इहा हूंदो आहे, लख न त हज़ार, हज़ार न त सौ, सौ न त 10, 10 न त 4, 4 न भला 2, भला हिकिड़ी न थी, वरी खां गिनती शुरू था कयूं। त मतिलबु आउं दिलि हारे कोन वेहंदी आहियां। चवंदी आहियां इहो तव्हांजे नसीब जो कोन्हे ऐं इन मुक़दर खे सम्झी वठो ऐं इन ते रो पिटियो ऐं वरी जेकी औरतुनि वारो बेवकूफ़ औरतुनि वारो कमु कोन हूंदो आहे, रोज़ पिटको त मुंहिंजी पूरो कोन थियो, हीउ मुंहिंजे हस्बैंड कोन करायो, हीउ मुंहिंजे हिन कोन कढियो, हीअ मुंहिंजे अॻियां अची वई तॾहिं मुंहिंजो माना हीअ शइ वई हली मुंहिंजी ख्वाहिश, इहे शयूं कोन। चवंदी आहियां इहो मुक़दर आहे। छो जो मुंहिंजी अम्मा चवंदी हुई अम्मी हिते जो हिते न ऐं हिते जो हिते न। त इहो जॾहिं हिकिड़ो ज़हन में वेही थी रहे न ॻाल्हि, त पोइ अलाह साईं ईअं प्लेट में ॾेई थो छॾे तव्हांजो सब्र ऐं शुक्र ॾिसी। ऐं सब्र शुक्र जेको आहे न हमेशह फ़ाइदो ई ॾिनो आहे, नुक़सानु कॾहिं न। मुंहिंजे 10 सालनि जे सब्र, 12 साल त मूंखे यादि आहे तव्हां सबा खे बि सुञाणंदा हूंदा, हुन सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती आहे। त कंहिं हुनखे चयो, हाणे मज़े जी ॻाल्हि आहे, हींअर आउं कोन चवंदी आहियां, मुंहिंजी टीम, मुंहिंजा जेके उते जा ड्राइवर आहिनि, दोस्तूं आहिनि, सभु उहे मुंहिंजे पुठियां हलंदा आहिनि। केरु चवंदा हिन खे मॉर्निंग शो मिलियो, असांखे मिलणु खपे हा। त चवंदा आहिनि
तव्हां त जिते किथे विया भली, हीअ माई चुप करे उते ई वेठी हुई सभु शुक्र सां, अलाह साईं उन झोलीअ में आणे ॾिनो आहे। इन करे मुंहिंजी दोस्तूं टुटी पयूं, हिनखे मॉर्निंग शो छो आहे, उन जो मूंखे ॾुख कॾहिं कॾहिं थींदो आहे त ईअं न करणु खपे, छो जो तव्हांजो नसीबु आहे, केरु कंहिंजो नसीबु नथो सही करे ॻाल्हि वठी आहे, सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हींअर थोरी देरि पहिरियां मां बि पंहिंजी टीम सां इहा ई ॻाल्हि करे वेठी आहियां, जो चवंदा आहिनि त नसीब कंहिंजो कोई न खाईंदो आहे, न। हर कंहिंखे पंहिंजे नसीब जो सही ॻाल्हि मिलंदो आहे, आहे। सही ॻाल्हि आहे। इहा हिकिड़ी प्रोफेशनल जेलसी इहो न हुजणु थींदी खपे, आहे, पर हुजणु न खपे। हुजणु न खपे, सही ॻाल्हि जो आहे। नेगेटिविटी हर छो कंहिं में आहे। असांजे नेचर में इहा शइ कोन्हे, मूंखे लॻे थो तव्हांजे नेचर में बि इहा शइ कोन्हे, न बिल्कुलु मुंहिंजे बि न। नेचर में इहा शइ आहे, पर चवंदा आहिनि न हसद जेको कंदो आहे न उहो ज़ाहिर थी पवंदो आहे। ज़ाहिर बि थींदो आहे ऐं पंहिंजो पाण खे तबाह करे छॾींदो आहे। जिते लफ्ज़ अल्फाज पलट के आते हैं, धोखा घूम के अपनी जगह पे आता है, जो बोगे वो काटोगे। सही ॻाल्हि ये आहे। सभु पॉइंट्स जेके आहिनि इहे रियलिटी आहिनि ज़िंदगीअ जी। त जेको ॾिनो हूंदो ईंदा न पोइ चवंदो असां सां ईअं छो, त न ॾियो न टेंशन वठो। सही। त आउं इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां ऐं इहा ई शइ पंहिंजी वरी नंढड़ीअ खे बि सेखारींदी आहियां त मम्मी छॾे ॾियो, मम्मी तव्हां कीअं था बर्दाश्त कयो, जो बर्दाश्त कंदी आहियां तॾहिं त रिज़ल्ट मिले थो, जे बर्दाश्त न कया त रिज़ल्ट किथां मिले। पोइ पाण खे बि सम्झ में हा मम्मी इहा ॻाल्हि सही था चओ। त वाकई सब्र जेको आहे न सबर करणु घुरिजे, हा। शुक्र करणु घुरिजे। हा। अच्छा, ही जॉब अहिड़ी आहे जो सम टाइम तव्हांखे जेको आहे न ॾाढो अग्रेशन बि थींदी आहे, फ्रस्ट्रेशन बि थींदी आहे, कावड़ बि ईंदी आहे, ब्लड प्रेशर बि हाई थी वेंदो आहे, पोइ तव्हां इहो सभु कीअं मैनेज कंदा आहियो? कड़ो सच ॿुधायां, कड़ो सच हूंदो आहे टाइम थी वियो 5 मिंट 5। हा, मॉडर्न लेबर दिहाड़ी मरी वेंदी जो निकिरो असां पोइ उते पुछंदा छो, मुंहिंजे न वञण सां मुंहिंजी केतिरी टीम जा माण्हू आहिनि सभु रहिजी वेंदा, उन जा ओवर टाइम, उन्हनि जी इहे जीअं पाण चवंदा आहियूं त असां मॉडर्न लेबर आहियूं त सभु खिलंदियूं आहिनि। उन जा मुंहिंजो सां थियो बाख साहिबु त बाक़ी मुंहिंजो असां मॉडर्न लेबर कोन आहियूं ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां पंहिंजी दिहाड़ी वठणु ईंदा आहियूं। त चई हा साहिरा इहा ॻाल्हि सच था चओ त असां मॉडर्न लेबर आहियूं। त मक़सदु इहो आहे थिए थी, पर उहा ई ॻाल्हि जॾहिं तव्हांजी कमिटमेंट थी वञे, मूंखे शौक़ु हुयो इंतिहा जो जुनून जे हद ताईं, पर जॾहिं अची वियो आहे न ऐं जॾहिं इहो ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो रूटीन में, हालांकि वरी रूटीन में उथबो, नंढड़ीअ खे पिक एंड ड्रॉप पाण थी ॾियां, स्कूल छॾणु खणणु हर शइ, पर उहो उनखे छॾणु वरी वञणु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ते सलाम ॾींदसि तव्हांखे त कराची जे मतिलबु बदतरीन ट्रैफिक सूरत हाल में बि तव्हां पाण पिक एंड ड्रॉप था ॾियो, सलाम आहे तव्हांखे। पाण बि नंढड़ीअ खे बि हलाईंदी आहियां, मुंहिंजी गाॾी उनखे शौक़ु आहे ॾाढो, त छो जो जेको कराची में हलाए वियो न उहो हर जाइ ते ड्राइविंग करे, इन में को शक कोन्हे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। इहो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां ड्राइवर जे इंतज़ार में रहो, टेंशन पालियो, त आउं चवंदी आहियां बसि निकिरी पऊं वेट करण खां, छो जो ड्राइवर सेर लाइ सवा सेरी आहे। उनजी मानी जो ख़्यालु, बाजी छुटी ॾेई छॾ, बाजी अॼु माउ जे पेट में सूरु आहे, अॼु मुंहिंजी नंढड़ी जी तबियत ठीकु कोन्हे, मुंहिंजी ज़ाल जो फ़ोन आहे, उन मसइलो थी वियो आहे। इहे सभु जेके मथे जा सूर आहिनि, छो जो आउं कंस्ट्रक्शन जो बि कमु कंदी आहियां ऐं इंटीरियर डेकोरेटर बि आहियां, त इहे सभु लेबर सां मुंहिंजी घणी पवंदी आहे, त मूंखे लेबर जी न मेंटेलिटी ख़बर आहे। त आउं चवंदी आहियां न बाबा जेतिरो बची सघो था बचो। ऐं वरी पोइ फैशन डिज़ाइनिंग सां बि इंतिहा खां ॿाहिरि आहे, त इन्हनि सभिनी खे पोइ उन खां किरन ख़बर अथव छा आहे, तव्हां किचन में बीठा 10 कम लाइ छॾिया, पर मूं चयो किरन हिकिड़ा आलू त खणी ॾिजां। हाणे किरन जॾहिं उथे वरी उहे आलू खणे पहुचाए तेसि ताईं सायरा जूं रड़ियूं आहिनि, किरन त सुठो आउं पाण खणी छॾियां। किरन पोइ चवंदी सायरा सेल्फ सर्विस। हा हा, पोइ इहे जंगूं थींदियूं हुयूं मुंहिंजे घर में, माना भेणुनि खे कोई चवंदीसि न यार ही अच्छा सिर्फ़ु रमज़ान जे महीने में आउं किचन में घिड़ंदी हुअसि, अदरवाइज़ न। छो जो उन में आउं वरी कंहिंखे घिरण कोन्हे, न को कुक अंदरि वेंदो, न भाभी वेंदी, न ॿियो केरु, आउं रोज़ु रखाईंदीसि भाऊ सेहरी ऐं इफ़्तारी मुंहिंजे ज़िम्मे, पोइ बसि एतमाम हूंदा। पोइ उन में कंहिंखे चई छॾियमि न त कुझु खणी न ॾींदा, पोइ गुस्सो अची वेंदो, यार एतिरी देरि इन में त अलाए केतिरो आइटम ठाहे वठां। सही। त पोइ मतिलबु पंहिंजो हथ सां कमु करण जी आदत आहे, त उहो वधीक मूंखे वणंदो आहे। न, सुठी ॻाल्हि आहे। इन सां प्रैक्टिकल लाइफ में बि ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरो बर्दाश्त करे सघो था, ऐं तव्हांजी पंहिंजे नफ़्स जी बि ख़बर पवंदी आहे। एग्ज़ैक्टली, एनालाइज़ करणु ज़रूरी आहे। जॾहिं पाण एनालाइज़ कंदासीं न त असां सभिनी में पहिरीं पंहिंजियूं बुराइयूं पाण कंदासीं त ॿियो केरु असां ते आङुर कोन खणंदो, छो जो पहिरीं आङुर खणंदे महिल 4 त असां ॾांहुं पेॾियूं आहिनि, त उन्हनि जो ख़्यालु रखंदे असांखे थोरो इन ॻाल्हि जो ख़्यालु करणु खपे, त पोइ ज़िंदगी आसान। बिल्कुलु, माशाल्लाह। पीटीवी ते लाइव शो कंदे केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे? माशाल्लाह से 3 साल शुरू थियो। माशाल्लाह, यानी तव्हां ऐं मां गॾु स्टार्ट वरिती आहे। हा, माना आउं बि कम बैक थी आहियां, मुंहिंजो बि तव्हां वांगुरु 7-8 साल रहिजी विया हुआ। शुरू में आउं कंदी हुअसि मिठड़ा बोल, हा कुझु ईअं नालो, सो उहो भली कार्य मिठड़ा बोल ईअं कुझु नालो, उहो कंदी हुअसि।
वरी बैक थियसि त वरी बाख बि उन दौरान असांजे आई। ॿियनि खे तव्हां सभिनी तक़रीबन सुञाणंदीसि, बाख न्यू हुई पाण वटि हिते सही। सिंधी मीडिया में, त उन सां सुठी अंडरस्टैंडिंग थी, उन जो मूंखे सेंस या ड्रेसिंग या उहो मूंखे वणणु लॻो त उन सां सुठी दोस्ती बि थी वई। त मक़सदु मूं ॾिठो यार हाणे न छोकिरियूं जेके आहिनि उहे त आहिनि ई आहिनि, पर जेके अचनि पियूं उहे बि हिक खां हिकु आहिनि सभु, ऐं अवेयरनेस पई मिले सिंधी चैनल्स खे, ॼाण पई मिले, ऐं उन खां पोइ सुठो मतिलबु सोच, सुठो टैलेंट, जॾहिं खां सोशल मीडिया आयो आहे त केॾो टैलेंट सुठो अची वियो आहे, इलाही है न, इन में फ़ाइदो इलाही थियो आहे। बसि उन जी ग़लती इहा आहे जो तव्हां हिकिड़े डांस करे छॾी, जीअं हिकिड़ो विच में वायरल थियो त उनजो वॻो लखनि में पियो विकिणिजे, उन में तव्हां जेको किल पिया कयो न, जेको ओरिजिनल जेका नापा खां पढ़ी आया आहिनि, जेके पंहिंजियूं डिग्रियूं पिया वठनि, उन्हनि खे तव्हां किल करे छॾियो, उहो न कयो, उहो न करणु खपे। जेको जंहिंजो हक़ आहे उनखे ॾेई पोइ तव्हां किथे बि वञी का शइ विरायो न त उनजो को फ़र्क़ु कोन पवंदो, पर तव्हां उनखे डिप्रेशन ऐं टेंशन था ॾियो, उहो न कयो। को बि चैनल, चाहे को बि चैनल हुजे, ऐं सभिनी, चाहे उर्दू मीडिया हुजे, सिंधी मीडिया हुजे, सभिनी खे चवंदसि त इन ॻाल्हि खां थोरो बची वञो। अलाह जो शुक्र असां अहिड़ा कम न कंदा आहियूं। हा, इहा बेस्ट ॻाल्हि आहे। असां अहिड़ी शयुनि खे जेको आहे मतिलबु न हाईलाइट कंदा आहियूं, उन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। जीअं 5 आङुरियूं बराबरि कोन त सभिनी चैनल्स खे त, पर उन में चवंदा आहिनि त पोइ नुमाया थियो पवनि। पर ठीकु आहे, तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कयो। सोशल मीडिया हिकिड़ी डिफरेंट लाइफ आहे, स्क्रीन हिकिड़ी डिफरेंट लाइफ आहे। स्क्रीन मां चवां थी रियलिटी आहे। हाणे कल्ह मूं हिकिड़ो सोशल मीडिया पे ॾिठो, मूंखे विच में गैप अची वियो, मूं हुन छोकिरीअ खे कोन ॾिठो, हुनजो स्पीडली ॻाल्हाइणु, तकिड़े ॻाल्हाइणु हुनजो वणी वियो, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, हुनजो शौक़ु हो, अलाह साईं हुनजो पूरो करायो, फेमस थी वई। बट हाणे जेके आहिनि ब्रांड बीठा आहिनि ऐं उहे हिनखे पिया चवनि असांजी मॉडलिंग तूं कर, असांजी ड्रेस, पोइ जेके रियल आहिनि उहे केॾां वञनि यार, मतलब सब कुछ हुआ थी हिते इहो ई तो थियो, सिर्फ़ मतलब सोशल मीडिया वारा या ॿियूं बि इलाही एक्ट्रेसिस जेके अचनि थियूं, न्यू कमर्स स्पेशली अचनि, सुठी ॻाल्हि आहे अचनि, असांखे टैलेंट जी ज़रूरत बि आहे, पर ईअं न त तव्हां असल जेको हक़दार आहे उनखे हक़ न ॾियो ऐं तव्हां अहिड़े माण्हू खे खणो जंहिंखे कुझु बि न अचे, त पोइ हुन टैलेंट खे किल पिया कयो न, त पोइ उहो त लाज़मी आहे, उनखे टेंशन बि थींदो, ॾुख बि थींदो, पोइ इलाही ॾिसो था त ॻाल्हियूं केॾियूं वॾियूं मतिलबु ईअं जो पखेड़िजी थियूं वञनि, या उन्हनि जा असरात ॾाढा ख़राब था अचनि, उन्हनि शयुनि खां असांखे बचणु खपे। असांजो कमु आहे सोशल मीडिया या चैनल्स या कुझु बि, असांखे अवेयरनेस ॾियणी आहे, असांखां माण्हू सिखनि था। अगरि आउं हिते वेही को अहिड़ो ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायां, माण्हू चवंदा हिन वेही हीअं खुलेआम ॻाल्हायो, माना राइट आहे, माना आउं प्रमोट पई कयां न उन अल्फाज़ खे, उन जुमिले खे, उन ॻाल्हि खे, उन अंदाज़ खे, त असां पंहिंजे मतिलबु फैमिली में वेही करे असां चैनल ते ॿारनि खे त ॾेखारे नथा सघूं, असां किथे वेही नथा सघूं, इन्हनि शयुनि जो थोरो, छो त असां पाकिस्तान में बि था रहूं ऐं एज़ अ मुस्लिम कुझु शयूं असांजी आज़ादी हुजे, छिड़वाकी न हुजे, लिमिटेशन ज़रूरी आहे, बाउंड्रीज़ कुझु ज़रूरी आहिनि। हिते कॉल बि वठंदासीं, प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम दी। कीअं आहियो फरमान भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? त बि ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां सभु हेलो जी, मुंहिंजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे। मुंहिंजो आवाज़ घटि पियो अचे? मां माइक त बिल्कुलु ठीकु आहियां मां। हाणे अचे पियो आवाज़? हेलो हेलो जी, हींअर कुझु बहितर आहे। हेलो जी हींअर बहितर आहे, बिल्कुलु हींअर। जी वाह, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह तमामु बहितरीनु मुंहिंजो प्रोग्राम हले पियो। सभ खां पहिरियां त KTN जी सालगिरह जूं अव्हांखे ऐं मैनेजमेंट खे ऐं पूरी टीम खे जेके बि असांखे ॾिसनि ॿुधनि था उन्हनि सभिनी खे खोड़ सारियूं वाधायूं। तमामु बहितरीनु पियो लॻे अॼु, ऐं जेको आहे सेट डिज़ाइन कयो आहे माशाल्लाह तमामु महिनतूं आहिनि डायरेक्टर साहिब जूं, अव्हां जूं, इलाही सुठो पियो लॻे। नएं सेट ते कुझु चेंज अगरि अचे पियो त इलाही ख़ुशी पई थिए मूंखे, ऐं अव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो माशाल्लाह तमामु बहितरीनु। वॾी महिरबानी। इंशाल्लाह ईंदड़ वक़्तनि में अञा चेंजिस तव्हां ॾिसंदा, ऐं ही जेको क्रेडिट जेको सेट डिज़ाइनिंग जो आहे असांजो मुनीब आहे जेको सेट डिज़ाइनर आहे उनखे वञे थो। माशाल्लाह हमेशह जेके बि सेट्स ठाहींदो आहे KTN जा सुठा सेट्स ठाहींदो आहे, ऐं उनजे पोयां जेको सॼो इनखे ऑर्गेनाइज़ कंदो आहे पीर साहब कंदो आहे। हिना मैडम जूं हुन में इलाही महिनतूं हूंदियूं आहिनि, सो सभिनीनि खे इलाही इलाही मुबारकूं हुजनि, स्पेशली ND शर्मा जेको सॼो ॾिसे थो। जी बिल्कुलु। ॿियो कुझु चवणु चाहींदव भाउ? बसि माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। अॼु जेका गेस्ट आई आहे हुननि जो बि शो आउं ॾिसंदो आहियां मॉर्निंग जॾहिं टाइम मिलंदो आहे। त एक्चुअली मॉर्निंग में टाइम घटि मिलंदो आहे, पर वरी बि जॾहिं मूंखे टाइम मिलंदो आहे
तव्हां ॾिसंदो आहियां thank उन्हनि you. खे माशाल्लाह तमामु बहितरीनु होस्ट Thank ऐं उन्हनि सां बि ॻाल्हाइणु चाहींदुसि। जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो अदा? अल्हम्दुलिल्लाह जी, बिल्कुलु ठीकु आहे। ॿुधायो ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम जॾहिं टाइम मिलंदो आहे ॾिसंदा आहियो, ऐं असां लाइ त इहो ई वधीक सुठी ॻाल्हि आहे जो केरु असांखे ॾिसे थो ऐं सराहे थो। माने तमामु बहितरीनु अव्हांजो शो हूंदो आहे। जॾहिं मूंखे टाइम मिलंदो आहे ज़रूरु अव्हांजो शो Thank ॾिसंदो you. आहियां। अॼु KTN ते रंगन भरी शाम प्रोग्राम में अव्हांखे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थी। थैंक यू सो मच। वाकई रंगन भरी शाम, मूं त रस्ते में इहो ई पियो सोचो त रंगन भरी शाम ॾिसूं त केॾो था रंगीन कयूं, ॻाल्हाइण वारा बंदा वेहंदा, ऐं इंशाल्लाह बिल्कुलु थी वेंदी आहे जॾहिं ॿ लेडीज़ गॾु वेहनि। हाँ, चवंदा आहिनि न गॉसिप गॉसिप हूंदो आहे भई। थैंक यू हाँ। फरमान भाउ, पंहिंजो ख्यालु रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं व्यूअर्स, अॼु शोभी भाई असांखे जॉइन न कंदा, हुन जो रीज़न इहो आहे त शोभी भाई जो जेको चाचो आहे उनजी तबियत ठीकु कोन्हे का, त तव्हां दुआ कजो त इंशाल्लाह हू ठीकु थी वञनि, ऐं थी सघे थो त सुभाणे असांखे शोभी भाई जॉइन कनि। बसि दुआ कजो त अल्लाह साईं उन्हनि खे सिहत वारी ज़िंदगी अता करे इंशाल्लाह, आमीन। असां सां गॾु म्यूज़िक बि हूंदी आहे, शोभी भाई आहिनि जेके म्यूज़िक बि मतिलबु प्ले कंदा आहिनि, पर अॼु कुझु प्रॉब्लम थी पियो, फैमिली इशूज़ हूंदा आहिनि, हर कंहिं सां थिए थो, इनजे करे अॼु जॉइन न करे सघे, पर तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं अॼु गानो। मूं बेसुरे सां छा ॿुधंदो, अरे आवाज़ ॿुधी करे मां बि अहिड़ी आहियां। हा सच मां ॻाल्हि बि आहे, अहिड़ी आहियां। बेसुरो भई बिल्कुलु सिधी सही ॻाल्हि आहे न, नथो ॻाइण अचे, न त पोइ सुर वारा न आहियूं, बेसुरा आहियूं। के दौर में केरु चवंदो यार मूं पार्लर खोलियो आहे, छो मुंहिंजो मेकअप सुठो, केरु चवंदो मूंखे हीउ सुठो, ऐं चवंदीसि मूं वटि अगरि का सुठी शइ मुंहिंजे लाइ त कुझु ई कोन्ह थियो, ऐं हमेशह ईअं कंदी हाणे यार इहो टाइम हो, ऐं हरू पे टेंशन कयमि त वाकई जॾहिं टाइम ईंदो उहो सभु कुझु थी वेंदो आहे। सही। कॾहिं मतिलबु कॾहिं ज़िंदगीअ में सोचियो बि न हुयो त आउं ईअं वेही होस्टिंग कंदसि, ऐं उहे लेजेंडरी आर्टिस्ट जिन खे असां टीवीअ ते ॾिसंदा हुआसीं, उहे असां सां गॾु वेठा आहिनि, ऐं ओॾी महिल कंडीशन ई हूंदी आहे यार अमेज़िंग, यार असां हिन सां वेठा आहियूं। पोइ हीअं हूंदो आहे जीअं को टीचर जे अॻियां माण्हू कोन्हे स्टूडेंट वेंदो आहे, जी सर जी सर, मूंखे एॾो पियो वणंदो, चवंदा आहिनि यार तूं होस्ट, मुंहिंजे यार होस्ट आहियां, पर उहे असांजा सीनियर्स मां आहिनि, हुनजी फैन बि आहियां, फैन बि आहियां, ऐं वॾी ॻाल्हि त उहे असांजा सीनियर आहिनि यार, हुन मां असांखे सिखण थो मिले। हुननि जो हिकु हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण आहे न, उहो उन्हनि जी जेकी ईअं मोती दाणे जी ॻाल्हि कजे, उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके उहे पाण खे धागे में पिरोए पिरोए अगरि उनजी माला ठाहियूं त आउं चवां थी हिकु होस्ट लाइ इन खां वधीक का शइ ई कोन्हे, छो जो तव्हां अलॻि अलॻि जॻहियुनि तां जिन महिल उहे लफ़्ज़ खणंदा आहियो त हिकिड़ी माला पिरोइजी वेंदी आहे, ऐं उन जो पोइ ॾिसो त फ़ाइदो बि केॾो आहे इंसान खे। तव्हांखे इहो शौक़ु शादी खां पहिरियां थियो हुयो या पोइ थियो हुयो? ॻाल्हाइण जो त नंढपण खां ई आहे, होस्टिंग जो, एक्टिंग जो, या डोमिनेट त आउं रही आहियां सदाईं खां, छो जो पहिरीं हुई वरी बुर्ज बेड़ो कैप्रिकॉन, त कॾहिं ॿुधंदा पहाड़ी बकरी, त पोइ चवंदीसि त घर जी वॾी, त पोइ अम्मी बि अॻियां कंदी, बाबा बि कंदा हुआ, लाडली बि हुअसि, जंहिंखे हा कयमि त उहो कमु हा, जेके न कयमि त मतिलबु न, टॉम बॉय टाइप हुअसि, वणनि ते चढ़ी वञणु, मतिलबु बॉय कटवार। तव्हां शायदि ॾिठो हुजे PTV ते पाण ॾिसंदा हुआसीं नंढे हूंदे, पंहिंजो मरीना ख़ान जो ड्रामो ईंदो, गेटअप डेटा कापी इहा शइ, केॾी महिल वणनि तां किरी पवंदी हुअसि, अखियूं खुलंदियूं त मालिक साम्हूं बीठा हूंदा, बचण जो का जॻह ई कोन हूंदी हुई। पोइ बसि पोइ कुझु निजी चैनल ते ईअं ई कुझु कंहिं राइटर लिखियो, ऐं उहो ड्रामो ॾाढो हिट वियो, त उन ई त मुंहिंजो आहे त मुंहिंजो बचपन यादि आहे त हर घर में का न का इन टाइप जी सायरा मौजूदु आहे। हा, छो जो उहे सभु ईअं हूंदा आहिनि। मूंखे मुंहिंजी नंढड़ी चवंदी आहे मम्मी बाबा नानू खे बि तव्हां ब्लैकमेल कयो, मुंहिंजो जी, बाबा खे बि तव्हां था कयो, मुंहिंजो जी, मूंखे त छॾे ॾियो, मुंहिंजो न तव्हांखे बि कंदुसि, आउं पावरफुल हुईसि, आउं आहियां ऐं आउं रहंदुसि, त मतिलबु का बि ॻाल्हि थींदी मम्मी इलाही ब्लैकमेल था कयो, बसि पोइ आउं नथी खां मानी, तव्हां नथा खाओ त मम्मी प्लीज़, न न बसि मुंहिंजी दिलि नथी चए, मुंहिंजी धीअ नथी खाए, आउं छो खां, त असांजी अंडरस्टैंडिंग अहिड़ी आहे जहिड़ी दोस्तनि वांगुरु, त उहे शयूं मूंखे चवंदी इहा बेवाजिबी आहे बाबा, मम्मी तव्हां खां मञायो छॾे, नानू खां मञाईंदी, मूंखां पाण मञाए। होम मिनिस्टर आहे न भाई, होम मिनिस्टर जेसीं ताईं हस्बैंड खां न मञाए पंहिंजी शर्तूं, त पोइ होम मिनिस्टर कीअं थींदी? असल ॻाल्हि इहा आहे, ईअं ई थींदो आहे भाई। ऐं वरी हस्बैंड बेड़ा आहिनि जो उहे माशाअल्लाह माना कोऑपरेटिव आहिनि, उहे चवंदा आहिनि बाबा माणे मम्मी जी जी हाज़िर, हा उहे माना मूंखे कोन कंदा आहिनि, त न न न न सुठी ॻाल्हि आहे, इहा शइ मूंखे न न सुठी ॻाल्हि आहे। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। चलो मेहराब जुड़े जो खरीदे मां। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? महिरबानी, मुबारक हुजे सालगिरह जी KTN जी। वॾी महिरबानी, तव्हां सभिनीनि खे बि मुबारक हुजे। महिरबानी। 8 रुपया नथो पेट्रोल, घटि राशन खाई आहे पैसा, पर ॾिसो न इलाही घटि आहे, कहिड़ो फ़ाइदो थियो, पर हलो शुक्र आहे वरी बि।
मेरे सही आहे पोइ वधण खां हलो इहो बि सही आहे महिरबानी थैंक यू थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ महराब जुने जो भाउ हमेशह असांखे कॉल कंदा आहिनि कॾहिं कॾहिं सुठी ख़बर ॿुधाईंदा आहिनि पेट्रोल जे हवाले सां कॾहिं कॾहिं असांखे ड्रियारे छॾींदा आहिनि सो वॾी महिरबानी तव्हां जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो ख़ुशी महसूसु थींदी आहे असांजा जेके बि लाइव कॉलर्स असांखे कॉल कंदा आहिनि रेगुलर कॉलर्स लाइव कॉलर्स थी चवां रेगुलर कॉलर्स तव्हां बि असांखे जल्दी जल्दी सां कॉल करणु स्टार्ट कयो हींअर वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था बैक व्यूअर्स भी तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे लाइव कॉल करे सघो था अच्छा इहो मूंखे ॿुधायो त तव्हां किथां खां बिलोंग कंदा आहियो हैदराबाद हैदराबाद Yes. ये हाय मेरी हमजोलियां कुछ पोइ त पक्की दोस्त आहे मुंहिंजी सायरा इहो अट्रैक्ट कंदो आहे किथे वञो नी त इहा हूंदी आहे यार ही सिंधी अथई अड़े यार ही त मेमण अथई अरे यार ही जीअं तव्हां जेको पंहिंजो जीअं हाणे हींअर तव्हां टालपुरनि में हूअं अब्बासी हुआ त अच्छा उन सां प्यारु हूंदो आहे तव्हां भले कास्ट चेंज थी वञे जीअं शादी खां पोइ मुंहिंजी लगारी थी वई आहे पर मूंखे मेमण हूंदो त अट्रैक्ट कंदो यार मेमण अच्छा तव्हां सां ईअं थींदो आहे जो तव्हां मतिलबु मां हैदराबाद में विदाउट मास्क न घुमी सघंदी आहियां अच्छा ठीकु आहे मूंखे ज़रूरत पवंदी आहे मास्क पाइण जी कवर करण जी पंहिंजो पाण खे हा ऐं मां अगरि वेंदमि बि त कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी त हे किरन आहे छो जो मास्क लॻल आहे त पोइ त ख़बर ई कोन पवंदी ऐं मां पंहिंजो हुलियो बि अहिड़ो करे घुमंदी आहियां जो कोई सुञाणे बि न बिल्कुलु ऐं मां केतिरनि माण्हुनि जे विच मां गुज़री वेंदमि कंहिंखे ख़बर ई कोन हूंदी त इहा उहा ई सेलिब्रिटी तव्हां सां ईअं थियो जो तव्हां मतिलबु मास्क न पातल हुजे या मास्क पाए करे किथे वेंदा आहियो स्पेशली मॉल्स वग़ैरह में एॾी डेंजरस ॻाल्हि ॿुधाईंदी सच ॿुधायो ऐं स्क्रीन ते अलॻि आहियां बग़ैर मेकअप जे बिल्कुलु चेंज आहियां मेकअप मुंहिंजो तमामु लाइट हूंदो आहे छो जो नो मेकअप वारी आहे मूंखे मूं ते मेकअप सूट कोन कंदो आहे जंहिं असांजो प्रोग्राम पे शुरू थियो घटि में घटि 20-25 असां मेकअप आर्टिस्टनि खे मतिलबु ट्राए कयो जिन मुंहिंजे फेस खे बिगाड़ियो कंदा विया पर कोन सूट कयो नो मेकअप लास्ट पोइ हुननि खे मूं सम्झायो त आउं बेस्ट पाण हणंदी आहियां पोइ आई शेडो को हणाए छॾियमि लैशिस हणाए छॾियमि लिपस्टिक बि पाण ई कंटोर ई बसि इहो या वार ठाहे छॾियनि त मूं ते त उन्हनि खे ख़बर ई कोन पवंदी आहे उहो ई सायरा आहियां मतिलबु केरु ॿुधाए बि न त बि उन्हनि खे यकीन कोन ईंदो आहे मतिलबु बिल्कुलु डिफरेंट त इहो मूंखे इन शइ जो फ़ाइदो आहे त अञा ताईं ईअं कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त इहो आहे जो जॾहिं खां स्पेशली तव्हां वञा थी हैदराबाद ऐं हैदराबाद में केरु सुञाणे त मज़ो ईंदो आहे पंहिंजो शहर आहे न उहा सुठी ॻाल्हि आहे सुञाण बि घुरिजे ऐं ॿियो मास्क तव्हां चयो त बसि मास्क त ज़रूरी हूंदो आहे उहो कंदा आहियूं पर मेकअप जे करे मुंहिंजी घणो करे चेंज लॻंदी आहियां केरु सुञाणे कोन सघंदो आहे ऐं पाण मेकअप वग़ैरह कंदा आहियो पाण खे ईंदो आहे पाण पहिरीं पाण कंदी हुअसि हाणे छो जो अचां थी की मां थकिजी थी पवां एॾी ज़िमेदारियूं आहिनि त उन करे हाणे आउं तव्हांखे रिसेंटली थी ॿुधायां असां हींअर रबियुल अव्वल जो पिया कयो ऐं रूम में गिड़स मुंहिंजे प्रोग्राम मां थी वई हुई सलाम वालेकुम वालेकुम मूं उनखे सलाम कयो तो मुझे आप होस्ट आपने क्यों किया जब वो मुझे क्या फ़र्क पड़ता है यार मुझे नहीं फ़र्क पड़ता ठीक है सब हीअं करे वेठी हुजे की ॾुख बि पियो थिए गुस्सो बि पियो अचे पर मुंहिंजो हाणे लाॻियो नथो भला केरु करे त ज़बरदस्ती त तव्हां कंहिंखे पंहिंजो नथा करे सघो न बहरहाल थी वियो वरी मेकअप कराए अस्सलाम वालेकुम कैसी हैं मुझे मिल चुके हैं हम मैं आई थी आप थी बिल्कुलु डिफरेंट है यार हाणे मूंखे ॿुधायो माना ख़बर ई कोन थी पए न त पोइ हाणे इहो फ़ाइदो आहे मूंखे इहा सुठी ॻाल्हि आहे त मतिलबु डिफरेंस महसूसु थिए थो बाक़ी हिकिड़े बार संडे बाज़ार शौक़ सां घुमण वई उते माण्हू सुञातो पोइ मास्क बंदि करे मुंहिंजे सायरा भॼ मां चवंदी आहियां त ठीकु आहे हर कंहिंजी हिकिड़ी प्राइवेट लाइफ बि हूंदी आहे ठीकु आहे न असां जेकॾहिं आर्टिस्ट आहियूं त असांजी बि प्राइवेट लाइफ आहे त अगरि असां पंहिंजी फैमिली सां या पंहिंजे हस्बैंड सां या पंहिंजे ॿारनि सां या कंहिं सां गॾु वेठल आहियूं एटलीस्ट तव्हांखे इहो सोचणु घुरिजे त जॾहिं फ्री थींदा उथंदा हितां त असां पोइ हुननि सां सेल्फी कढाए सघूं था पोइ हुननि सां मिली सघूं था यार मानी था खाऊं पंहिंजी पर्सनल लाइफ में माण्हू बिज़ी लॻो पिया तव्हां हुते जी इंटरप्ट था कयो पोइ मतिलबु थोरो फील थींदो आहे थोरो न इहो तरीक़ो न हुजे हिकिड़ो तव्हांखे अगरि एॾा क्रेज़ी फैन आहियो त तव्हां थोरो वेट करे कयो थोरो वेट मतिलबु खाइनि पिया पीअनि पिया फैमिली सां वेठा आहिनि त उन्हनि जी प्राइवेट लाइफ आहे
पर मसलो इहो आहे जेको स्क्रीन ते नज़र अची वियो फैम मिली वियो तव्हां उहो छॾियो यार किरण तव्हां ही ॾिसो टिकटॉकर आहिनि आउं चवां थी असां खां वधीक फैम त उन्हनि खे मिलियल आहे हिकिड़ो टिकटॉकर हिते बि वेठो अथव है न उहो ई थी चवां न ॾाढो असां खां त फेमस वधीक आहे ॾापो, माशाल्लाह ॿुधायो वाकई असांखां वधीक त फैंस ऐं फॉलोवर्स अथसि हा बिल्कुलु ईअं ई आहे त मतिलबु असां खां त वधीक हुआ पोइ ख़ैर उहा ई ॻाल्हि चयमि त साड़ जी आदत कोन्हे त असां पर जेकर माना साड़ जी आदत हुजे त पर सड़ी वञूं दुआ कंदी आहियां त अल्लाह से मज़ीद उन्हनि खे कामयाबी हुजे पर हिकिड़ो तौर तरीक़ो हूंदो आहे रिस्पेक्ट हूंदी आहे हिकिड़ी उहो असांखे असांजे मथियनि खे इहो कमु करणो पवंदो त उहो सेटअप अहिड़ो रखनि जो हुननि खे हुननि जी जॻह ख़बर जीअं टीचर खे ख़बर हाणे तव्हां ॾिसो पहिरीं हूंदो अधु ट्रेनिंग घर मां मिलंदी अधु ट्रेनिंग स्कूल में मिलंदी असांखे ईअं मिली ठीकु आहे न अॼुकल्ह जे ॿारनि खे ईअं कोन्हे अगरि जे ॿारनि न ॾिनो स्कूल में सिखंदा स्कूल वारा चवंदा घर में सिखंदा त न घर वारा सेखारनि न स्कूल वारा सेखारनि स्कूल वारा छा जा पैसा पिया वठनि हुन माउ पीउ छा जा आहिनि जेको टाइम नथा ॾियनि त उन्हनि खे पंहिंजो ॿारनि खे क्वालिटी टाइम ॾियणु खपे छो जे अगरि तव्हां पंहिंजा ॿार परे कंदा त जेके हींअर वाक़ियात थियनि पिया जेके हींअर विच में अहिड़ा ख़तरनाक केसिस बि थिया त तव्हां सोचो उहे केसिस सिर्फ़ु असां माइटनि जी पंहिंजी लापरवाहीअ जे करे थिया ॿार हिकिड़ो हूंदो आहे न ॾाढो नाज़ुक नफ़ीस ऐं हुनजी टीन एज हूंदी आहे हुन में तव्हां दड़को ॾींदो त हुनखे लॻंदो त माना असां सां ज़ुल्म थी वियो आहे जंहिंमें ॿार बिगड़ंदो आहे ऐं ओॾी महिल ई हुन खां दोस्त थी हलणो आहे हुनखे ओॾी महिल अखि ॾेखारियो पर चेक एंड बैलेंस कयो टीन एज जेका हूंदी आहे न ॾाढी ॾुखी हूंदी आहे ॾाढी तव्हां तेज़ीअ में नथा ॻाल्हाए जेको आहे हुनखे मञाए नथा अॼुकल्ह जो औलाद सां तव्हां तेज़ी सां बिल्कुलु नथा ॻाल्हाए पुट न धीअ सां बि नथा असां ॾींदा पुट सां न धीअरूं त न ॿिन्ही सां भई हू हलो ठीकु आहे कंट्रोल बि थी वियूं अम्मी वारी ॻाल्हि त अम्मी जेॾी महिल पुट खे मार ॾींदीसि त दरवाज़े जो रुख खणंदा ऐं ॿाहिरि भॼी वेंदा ॿाहिरि निकिरी कोन सघंदा हुआसीं त हाणे केरु डोड़ंदो वञे हिननि जे पुठियां भॼी विया पर धीअरुनि खे मार ॾींदीसि स्टोर रूम वॉशरूम दरवाज़ो बंदि ॿ कलाक हुन वॉशरूम में वेठी हूंदी हुयूं छो जे अम्मी निकिरंदा थी अम्मी मार ॾींदी त इहे शयूं न उन्हनि जो हिकिड़ो मज़ो ऐं चाम हो अॼुकल्ह ईअं कोन्हे अॼुकल्ह तव्हां थोरे प्यार सां तरीक़े सां हलणो थो पए ऐं आउं इन में ईअं चवंदसि त किरण तव्हांजी त अञा नंढड़ी आहे पर थोरो टाइम गुज़रे तव्हां यकीन कयो ऐं चवंदी आहियां अलाह जी ब्लेसिंग आहे मूं ते त मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे न उहा काफ़ी समझदार आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे मूंखे फ्रेंड मिली वई आहे मूंखे अम्मा मिली वई आहे मुंहिंजो केयर ईअं कंदी आहे त मुंहिंजो सॼो थकु लही वेंदो आहे छो जे आउं जेकी पंहिंजे माइटनि लाइ हुअसि त मूंखे चवंदा छो जो आउं साहु सदके मूं अम्मी अबू खे जीअं हू वॾा थियण लॻा त आउं पाण बि नंढड़ी हूंदी सॼी मूं ते ज़िमेदारी त आउं उन्हनि खे ईअं संभालींदी जीअं पंहिंजे ॿारनि खे संभालबो आहे अबू ॾी कमरे जा पर्दा चेंज करे छॾियो फारसिन चेंज कराए छॾी टीवी अच्छा टीवी अबू मुंहिंजे कॾहिं इहा स्क्रीन न आई नंढड़ी टीवी हूंदी न चेंज कई हुन चई कोन कंदसि अबू न वायल मोबाइल हो टच मोबाइल ॾिनोसींसि न खईं बटण वारो पोइ बटणनि में जदीद वारो ॾिनोसींसि चई मां खां न हलंदो मां न हलाईंदमि त मूंखे छो जो टीचर वञी त मूंखे चवंदो मास्तराणी पप्पी त मूंखे हू प्यार सां निकनेम छॾींदा त उहो अबू जंहिंमहिल माना हीअं बीठा हुजूं न दड़को न मास्तराणी दिमाग़ु ख़राबु थियो अथई अबू बेइज़ती करे छो चार माण्हू ईअं न कंदा मूंखे ख़बर ई नथी पवे मां त पंहिंजी धीअ खे पियो चवां त उहे इहे ॻाल्हियूं इहे फीलिंग्स माइटनि जूं यार उहो क्वालिटी टाइम ॾियो पंहिंजे ॿारनि खे अॼुकल्ह उहो क्वालिटी टाइम रहियो ई कोन्हे हर कोई पंहिंजे मोबाइल्स में गुम लॻो पियो आहे फैमिली मेंबर्स गॾु वेठल आहिनि पर हर कोई पंहिंजे मोबाइल में आहे हिकिड़ो वक़्तु ॿार खे उन जे ज़रिए पैसा ॾियूं रूम मां पियो अचे यार बराबरि में रूम मानी था खाऊं मिस कॉल ॾींदा आहियूं या व्हाट्सएप ते मैसेज कंदा आहियूं टेबल लॻी पई आहे पानी खा एग्जैक्टली इहे ई आहे इहे ई शइ त वॾी ख़तरनाक आहे मोबाइल हथ सां असां ॾेई छॾिया आहिनि ऐं पहिरीं करोना जो ज़रूरत पंहिंजी जाइ ते पर नुक़सानात बि इलाही आहिनि उहो आहे चेक एंड बैलेंस उहो आहे माइट जो कमु अगरि उहो चेक एंड बैलेंस रखे थो ऐं बिलीव मी पाण ख़िलाफ़ु हूंदीसि ॿारनि जे मुंहिंजी बि नंढड़ी आहे न 9th में पई वई आहे त ॾींदी आहियां मोबाइल पर हुनखे ख़बर कोन पवंदी आहे मुंहिंजो चेक एंड बैलेंस हूंदो आहे हुन ते ज़ाहिर आहे ज़रूरी आहे तमामु ज़रूरी आहे अॼुकल्ह जे दौर में ते बि कॉल वेठ तव्हां से हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए
हाला खां पिनियल भुटो जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो दऊं दऊं अलाह जा लख साननि ख़ैर लॻो पियो आहे इलाही टाइम खां पोइ असांजे शो में हा तव्हां बिल्कुलु शामिल थिया बिल्कुलु आहियो इलाही ॾींहंनि खां इन में को बि शक न आहे अॼु वरी अधी सायरा खे ॾिठुमि तव्हां सां प्रोग्राम में त वॾी ॾाढी अञा थैंक बि यू वधीक ख़ुशी थैंक थी यू वॾी महिरबानी ऐं रोज़ शामिल थींदा कयो न न इनशा ताला बिल्कुलु थिबो अधी सायरा ताज़ो ताज़ो हाणे रबी अवल जा प्रोग्राम कया जी जी तमामु ॾाढा ज़बरदस्त ऐं बहितरीन नाले वारा प्रोग्राम कयईं जी जी माशाल्लाह माशाल्लाह उन्हनि प्रोग्रामनि में शुरूआति वारनि ॾींहंनि में हिन जी स्टाइल कहिड़ी हूंदी प्रोग्राम करण जी ऐं आख़िरी वक़्तु जॾहिं आयो त हिन में एॾी वॾी चेंजिंग आई हुई प्रोग्राम में असां बि उन प्रोग्राम मां मुतफ़िज़ पिए थियासीं ॾाढो वणियो पिए दीनी प्रोग्राम हो माशाल्लाह माशाल्लाह ऐं अधीअ खां अधी साहिर खां पुछंदो चाहियां इन्हनि 10 ॾींहंनि जे प्रोग्राम में तव्हांजे मथां कहिड़ो असरु थियो सही अदा थैंक यू सो मच पहिरीं त तव्हां मुंहिंजे ई सम्झो त मुंहिंजी भेण जी शादी हुते थियल त हाला सां तालुक़ु था रखो ऐं हाला बिटशा छा ॻाल्हि कजे सो आउं इहो चवंदसि चेंजिंग पोइ छा ईंदी ईअं सम्झो त ॼाण थी मिले पहिरीं त तव्हां अंदरां त मज़हबी सभु आहियो लाज़मी आहे तव्हांखे तव्हांजे इस्लाम जी बि ख़बर आहे तव्हांजे मज़हब जी बि ख़बर आहे तव्हांजे जेके ईअं चऊं त बाउंड्रीज़ जी बि ख़बर आहे हर औरत जेको आहे केॾी बि मॉड हुजे कुझु बि कंदी हुजे पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो हुनखे पंहिंजियूं क्राइटेरियाज़ जेके न ख़बर हुजणु खपनि हुनखे पंहिंजो चेक एंड बैलेंस पाण रखणु घुरिजे उहो पंहिंजे हस्बैंड जी पंहिंजे पीउ जी पंहिंजे भाउरनि जी पंहिंजी फैमिलीअ जी इज़त खणी जेॾी महिल हलंदी हूंदी न ऐं ॿी ॻाल्हि त होस्ट जो हिकिड़ो इहो हुनरु हुजणु खपे त होस्ट जेको बि कमु करे न उनखे पूरे भरपूर सच्चाई ईमानदारी सां उन तरीक़े सां उहो छो जो सुबुह जो मुंहिंजो मॉर्निंग शो लाइव शाम जो मुंहिंजो रबियुल अव्वल हो त उहो हिकिड़ो गेटअप ई चेंज हो ठीकु आहे ऐं मज़े जी ॻाल्हि थी ॿुधायांव त आउं चवंदी आहियां किरण मज़े जी ॻाल्हि थी ॿुधायांव किरण त मूं इहो चयो त रमज़ान में आउं कोन करणु चाहींदसि शो भले तव्हां जेके मज़हबी आहिनि उन्हनि खां करायो इहो मुंहिंजी टीम खां वठी मथां इस्लामाबाद खां सभिनी इहो पाण मुंहिंजो रेकमेंड नालो कयो त न मुहर्रम बि तव्हां कंदा रबियुल अव्वल बि तव्हां कंदा ऐं पंहिंजो रमज़ान बि तव्हां कंदा एतिरो मूं ते एतबार यकीन जीअं सुहिणी आहे त उहो चवंदी आहे सायरा तूं तारीख़ लिखी आहे सिंधी मीडिया में पहिरियों भेरो PTV तां मॉर्निंग शो करणु या तूं मज़हबी प्रोग्राम अञा सुठा थी करीं मुंहिंजो गुड आहे यार सुठी ॻाल्हि आहे छो जो असांजी सीनियर आर्टिस्ट आहे माशाल्लाह सो एॾो वॾा लफ़्ज़ या सुठा लफ़्ज़ के चवंदा आहिनि न होस्ट लाइ केरु वॾी होस्ट ॻाल्हि आहे त हिकिड़ी वॾी ऑनरेबल ॻाल्हि हूंदी आहे त चई न तूं सुठा थी करी त पोइ थोरी उत्साह हिकिड़ो जेको पैदा थींदो आहे उहो सुहिणीअ जे करे एग्ज़ैक्टली असां वटि इहो हूंदो आहे तारीफ़ न कयो दिमाग़ ख़राबु थींदो चढ़ी वेंदी मथे ते न चयोसि त मानी सुठी ठाही अथई आउं सम्झां थी मुंहिंजी केरु तारीफ़ थो करे त आउं चवां थी अञा वधीक बहितरीन कयां त इहो जेको आहे न इहो तमामु ज़रूरी आहे छो जे ॾिसो तव्हांजी लाइफ तव्हांजे फैमिलीअ जे इर्द गिर्द आहे तव्हांजी तव्हां जेकी बि जॉब कयो था तव्हां उन्हनि माण्हुनि खे अलॻि सां उहो उन्हनि खे अलॻि सां टाइम ॾियो पर पंहिंजी फैमिलीअ खे टाइम ॾियो उन चकर में पंहिंजे शौक़ जे चकर में पंहिंजी जॉब जे चकर में पंहिंजी ख़्वाहिशात जे चकर में तव्हां पंहिंजी फैमिलीअ खे इग्नोर था कयो न पोइ उहो ॾाढो जेकॾहिं तव्हां पंहिंजी फैमिली खे इग्नोर कंदा न त तव्हां लाइफ में कॾहिं बि सक्सेसफुल नथा थी सघो एग्ज़ैक्टली ऐं वॾी ॻाल्हि इहा त ब्लेसिंग्स इन फैमिली स्पेशली पेरेंट्स जेके न ब्लेसिंग्स आहिनि एग्ज़ैक्टली उनजे बग़ैर त ज़िंदगी कोन्हे छो जो न को मुंहिंजी अम्मा आहे न को बाबा पहिरीं अम्मी जी डेथ थी हाणे रिसेंटली बाबा जी थी वई त बिलीव मी आउं त कॾहिं इहो चवंदी आहियां त मूंखे त फ़ुर्सत बि न मिली वेही करे हुन लाइ रोयां छो जो वॾी थियण जे करे ज़िमेदारियूं इलाही हुयूं उहो ज़िमेदारियुनि में ई टाइम गुज़री वियो ऐं चवां थी त बसि हर लिहाज़ सां अगरि नोट कंदी आहियां न त ब्लेसिंग आहे मूं ते मुंहिंजे माइटनि जी दुआऊं आहिनि जो अॼु हुनजो खटियो आहे वठी खां वॾी ॻाल्हि त हस्बैंड जो साथ आहे ॿियो छा खपे यार हिकिड़ी लेडीज़ खे तव्हांखे लालच हिकिड़ी गाॾी लालच हिकिड़ो घर लालच लेडीज़ खे छा हूंदो आहे रोज़ कपिड़ा पायूं सुठा कपिड़ा पायूं ऐं चवंदी पंहिंजी ख़्वाहिशात खे लिमिट जे अंदरि रखो एतिरियूं न वधायो चादर खां वधीक पेर न कटिबा आहिनि त उहो चवंदा आहिनि नुक़सानु त थींदो आहे पर मतिलबु उघाड़ थी वेंदी आहे इंसान जी उहो तव्हां पंहिंजो ढके रखो पंहिंजो पाण खे लिमिट त अगरि तव्हां पंहिंजी लिमिट में पाण हूंदो त तव्हांजी औलाद उहो सिखंदो कल्ह आउं तव्हांखे किरण मज़े जी थी ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजी नंढड़ी पई चवे ईअं ॻाल्हि कंदे कंदे की असांजे हिकिड़े माइट आहिनि परे जा चई मम्मी उन्हनि जी धीअरुनि खे न उन्हनि आउं
तव्हां मूंखे भले सुठे स्कूल में पढ़ायो था, सुठो ॾिनो आहे, हर शइ मुंहिंजी धीअ जे हथ में हूंदो अथव। हींअर उहा मुंहिंजी अम्मी आहे, हीअ पैसा बि तूं वटि, हीअ ATM कार्ड बि तूं वटि, उहो ATM कार्ड बि पाण कंदी आहे, हर शइ मुंहिंजी पाण रखंदी आहे, ठीकु आहे। ऐं हुन खां ॻाल्हाईंदी आहियां त चई मम्मी तव्हां मूंखे सेखारियो आहे चेक इन बैलेंस, ऐं तो चयो त तव्हां चयो त हिकिड़ो पेर कार में, ॿियो कारपेट ते तव्हांजी मम्मी तव्हांखे दुआ ॾींदी आहे, इहा तव्हां मूंखे पिया दुआ ॾियो। पर सलीक़ो फरवा निवड़त हुजणु खपे छोकिरी में, केॾे वॾे स्कूल में हुजे उनखे इहो न हुजे त फरवा जेॾीमहिल ऐं उनखे लंच बॉक्स ॾींदी न त उहा चवंदी हा मम्मी हीअ आहे, पोइ उहा मुंहिंजी राफ़िया बि आहे मुंहिंजी दोस्त, उहा बि खाईंदी ऐं फलां बि खाईंदी, हीअ बि खाईंदी, त मूं चवंदीसि दस चार ऐं ॿिया विझी छॾींदीसि त मुंहिंजी धीअ में शेयरिंग जी आदत पवे। सुठी ॻाल्हि आहे। छो जो उहा शेयरिंग हूंदी न हा त अॼु उहा मूंखे फ़ाइदो पई ॾिए किरण, उहो मूंखे नज़र पियो अचे, उहा शइ मुंहिंजी धीअ में मूंखे नज़र पई अचे त इहो माइट खे करिणो आहे ज़िंदगीअ में, तॾहिं कमु थींदो। चवंदा आहिनि न शेयरिंग इज़ केयरिंग। एग्ज़ैक्टली, जेसीं ताईं तव्हां शेयर न कंदा त तव्हां केयर नथा करे सघो। अहसास हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह जे ॿार में व्यूअर्स मां हमेशह हिकिड़ी शइ चवंदी आहियां त अॼुकल्ह जे ॿार में तव्हां अहसास जो उहो जेको हिकिड़ो मादो आहे न उहो आणियो, छो त अॼुकल्ह ख़तमु बिल्कुलु ख़तमु आहे। न वॾनि में अहसास रहियो आहे, न नंढनि में अहसास रहियो आहे। त असांखे पंहिंजे ॿारनि खे इन ई तरह सां एजुकेट करणु घुरिजे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे शेयरिंग सेखारियो। जॾहिं तव्हां शेयरिंग काथे बि वञूं था, कुझु बि खाऊं था, काई बि मानी खाऊं था, ॿ ॿार तव्हांखे साम्हूं खां नज़र था अचनि, मां हिते वेही करे चैनल ते वेही करे मां वॾी ॻाल्हि नथी कयां, मां तौबा इस्तग़फ़ार थी कयां, मूंखे ॾाढो अलाह जी ज़ात खां मूंखे ॾाढो डपु थींदो आहे, रब्बिल आलमीन माफ़ करे, असां गुनहगार इंसान आहियूं, पर मुंहिंजे गले मां न उहो गिरां हेठि न लहंदो आहे। ॿ ॿार अगरि ॾिसनि मूंखे, मां खावां कुझु, मुंहिंजी निड़ी मां उहो ॼण मूंखे हिते न अटकी पवंदो आहे, इहो हुजणु खपे। मां चवंदी आहियां त ही खाइनि। सही ॻाल्हि, बिल्कुलु इहो हुजणु खपे। ऐं मां ॾेई छॾींदी आहियां, मां अलाह जे नाले ते ॾेई छॾींदी आहियां। बसि आई उनजो कमाल सॼो मूंखां कोन थींदो आहे। त इहा आदत जेको आहे न असांखे पंहिंजे माइटनि मां आई आहे, असांजो हाणे फर्ज़ु आहे त इहा असां पंहिंजे औलाद में विझूं आदत। जॾहिं इहा आदत असां पंहिंजे औलाद में विझंदासीं त अॻिते जे लाइ कमु बि ईंदो। इन में को शक कोन्हे, जो बोगे वही काटोगे, त लाज़मी आहे ॿार पंहिंजी माउ खे उन्हनि जे लाइ रोल मॉडल जेकी आहे उनजी माउ हूंदी आहे, उनजो पीउ हूंदो आहे। अगरि घर में असां ज़ाल मुड़ुस विढ़ंदा हूंदा त ॿार उहो ई सिखंदो, त असांजे घर में त सुकून कोन्हे। ऐं जेकॾहिं मतिलबु अगरि हू माहौल अंडरस्टैंडिंग आहे, अगरि थोरो हुननि जो मसइलो आहे त उहे कुंड में वञी या साइड ते करे मसइले खे हल कनि, त आउं चवां थी उहो बेस्ट तरीक़ो आहे जेको असां थिए कोन थो, नथो थिए। इन ई ॻाल्हि खे बि कंटिन्यू कंदासीं, अञा इलाही ॻाल्हियूं करणियूं आहिनि, वक़्तु बि थी वियो आहे ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, फिर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं माशाअल्लाह सां असां सां गॾु सायरा अली ख़ान हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां ज़बरदस्त कचेरी थी रही आहे। त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे लिखण जो शौक़ु कीअं थियो, शेरो शायरी सां तव्हांजो लगाव? ज़बरदस्त यार, आउं जेको आहे न वन लाइन ॾाढी सुठी लिखी वेंदी आहियां, मतिलबु कहाणी ठाहिणु, ठीकु आहे, पोइ उनखे ड्रामा में आणणु उहो मतिलबु टाइम गेन आहे, ऐं उहो मूं वटि हूंदो कोन्हे। असल शइ इहा आहे। सेकेंडली इहो त कंहिं दौर में मूंखे शाइरी साइरी कोन्हे, पर मूंखे सम्झ में नथो अचे, टीनेज में मूं शाइरी करे छॾी हुई, मूंखां थी वई, या आज़ादु नज़्म वांगुरु आज़ादु हुन में मूं लिखी छॾियूं हुयूं। बाक़ी अदरवाइज़ माना या ॾिसंदसि जी मुंहिंजे हस्बैंड मूं हिकिड़ो लिखियो धरतीअ जो कर्ज़ ड्रामो, जेको PTV ते हलियो ऐं पंहिंजो जर्मन अवॉर्ड शो में नॉमिनेट बि थियो मुंहिंजो ड्रामो। ऐं मूंखे जेके उहे लफ़्ज़ ॿुधणा पिया न त नूर अल हुदा जी यादि ऐं इशफ़ाक़ अहमद, बानू कुदसिया, इहे सभु हिन यादि ॾियारे छॾियूं आहिनि। त इहा शइ मुंहिंजे लाइ ऑनरेबल हुई, त मतिलबु अहिड़ो, छो जो तव्हांखे ख़बर आहे गवर्नमेंट जो चैनल आहे त उन में वरी चेक इन बैलेंस सां रखिणो थो पए, ऐं का बि शइ तव्हां बिल्कुलु शुरूआती सां नथा लिखी सघो, न ई त बंदि करे था सघो, त हिकिड़ी लिमिट जे अंदरि। त पोइ उहो बसि हिकिड़ो ड्रामो लिखियुमि, उन खां पोइ हाणे वन लाइन त मूं वटि ढेर पिया आहिनि, जंहिंमें मूंखे प्राइवेट 2-3 चैनल्स अप्रोच कयो, पर मूंखे टाइम न मिली सघो त लिखी कोन सघियसि। बाक़ी इहो अॼु शौक़ु आहे त हिकिड़े बार कंदसि ज़रूरु।
इंशाल्लाह हिकिड़ो बार कंदसि। इंशाल्लाह कुझु शेरो शाइरी ईअं ॿुधाइणु चाहींदा तव्हां? शेरो शाइरी इहा जो हिकिड़े प्रोग्राम वेईसि मूंखे विसरी वई हुई उहा ॻाल्हि, रिकॉर्डिंग वारो हो, सो हुन में वेईसि विसरी वई, त पोइ अॼु मूंखे पढ़ियो कोन्हे पर अचानक वरी पाण खे त नंढपण जी आहे, केतिरो वज़न आहे, छा आहे अंदाज़ो कोन्हे, त दिलड़ी तोखे ॾिनी आहे, दिलड़ी तोखे ॾिनी आहे, बेकरारी वरिती आहे, आए हाय हाणा दिल जो अरमान इहो, तुंहिंजे नाले सां नालो खॼे, धरती ऐं आकाश ते पंहिंजी मोहब्बत नालो करे। वाह वाह बसि इहो जस्ट इहो ठाहियो आहे। ऐं मूंखे सम्झ में नथो अचे मूं कयो कीअं, छो शाइरी हिकिड़ी ॿी शइ आहे, शाइरी मूंखे ईंदी मतलब उहा कोन्हे। त हिकिड़ी सफ़ा दुनिया ई ॿी आहे न, हा एग्ज़ैक्टली, उनमें त सफ़ा मतलब तव्हांखे गुम थी वञणु आहे, उन खां पोइ तव्हांजा बे तलफ़ुज़ लफ़्ज़ अदायगी मतलब चेंज आहे, अंदाज़े बयां, छो जो मूंखे नथो अचे। ऐं ॿियो इहो त मूंखे लिखण सां, कालम लिखण सां ॾाढो शौक़ु आहे। लिखिया आहिनि? हा इलाही लिखिया आहिनि, पर मूं छपराया कॾहिं न। वजह इहा जो बस अलाए छो मूंखे सम्झ में ई कोन आयो। जॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त तव्हां पंहिंजो बुक बि लिखी सघो था, तव्हां कॉलमिस्ट बि थी सघो हा था। बिल्कुलु, उहो ईअं हूंदो, मुंहिंजो लिखण ईअं हूंदो त मुंहिंजो हस्बैंड चवंदो किथां लिखियो ॾिसी लिखियो अथई, जो मूं पाण लिखियो आहे। पोइ असांजो मंदो ख्याल हूंदो हो, PTV जो जेके जनरल मैनेजर, जेके हाणे त रिटायर थी चुका आहिनि, उन मूंखे पंहिंजी धीअ कयो, त उन मुंहिंजी हिकिड़ो बार लिखियल पढ़ियो, त उन चयो त मुंहिंजे हस्बैंड खे त हिन में जीअं पाण चवंदा आहिनि न खड़ तेल, त हिन में उहे आहिनि जरासीम, त हिन खे तूं सपोर्ट कर, हीअ सुठो लिखंदी। ऐं पोइ असां वटि हूंदो कुर्बान चन्ना, चवंदो त तूं प्राइवेट ते वञ हली वधीक बेस्ट आहे, छो जो तूं ॿिए जी टोपी लाए, पट ते उछलाए, वरी झाड़े साड़े वरी मथे ते ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, सभु कमु करे थी छॾी। ऐं गवर्नमेंट में थोरो बचाए थो वञिणो पए, नथो माण्हू इलाही क्लियरली ॻाल्हाए सघे, त मूं चयो हा इहा ॻाल्हि त आहे, पर प्राइवेट में आउं कोन करे सघियसि। सॼी सिधी ॻाल्हि आहे, वरी आउं हैदराबाद में बि रहंदी हुअसि, ऐं पोइ शादी बि थी वई, त पोइ कुझु टाइम कयमि, वरी वापसि वई सिधी हस्बैंड जा कॾहिं हेॾां ट्रांसफर कॾहिं हेॾां, त पोइ थोरो आउं बि डिस्टर्ब, वरी अम्मी जी डेथ थी वई, त भाउ भेण नंढड़ा हुया, त मूंखे मूव करिणो पियो हैदराबाद, त मुंहिंजो आउं नथी तव्हां खां हेॾो मूव करे सघां हेॾा होॾां, त आउं उते ई थी रहां। सो बसि ईअं ज़िंदगी हलंदी रही। एक्टिंग जेका तव्हां कई आहे, त उहो तव्हांजो सफ़र कीअं रहियो? यार उहो हिकिड़ी मज़ाक हुई, जावेद जमाल उर्दू ड्रामास जो पाण लिखियो, उन्हनि ड्रामो कोयटा में वेठा हो, शादी मुंहिंजी थी त कोयटा रहंदी हुई, साल ॾेढ उते रहियसि, वेठा थी, मुझे क्या करते हैं, मेरे लिए तो कोई ड्रामा लिखते नहीं, मुझे दे तो फिर मैं मानूं, मूं ईअं ई मज़ाक बसि हिकिड़ी थींदी आहे न ईअं, मूं माण्हू वेठा आहिनि, चांहि पिया पीअनि, ऐं शाम जो टाइम हुजे, टी टाइम, सॼो पिया ॾाढो असां इंजॉय कयूं, हीअं करे चई ये ले कर ले, मुझे जावेद भाई बचा जाओ कर लो, जावेद भाई मैं मजाक कर रही थी, नहीं मैं सीरियस हूँ करो। पोइ उन्हनि जो ड्रामो मूं उर्दू में हिकिड़ो कयो, ऐं लीड। अच्छा, बसि उहो कयमि, एक्टिंग मूंखे बिल्कुलु कोन ईंदी हुई, हाणे पाण थोरी घणी सम्झ में अची वई आहे। सही। पर होस्टिंग इहा आहे त जीअं माण्हू तव्हां घर में वेठा आहियो, मूं व्लॉग्स वग़ैरह ठाहिया, त उन में मूंखे अहसासु थियो, अच्छा माण्हू सही था चवनि, त तूं त उअं ई जीअं घर में वेठी हुई ओड़ो तरीक़ो थी छो करी, को ईअं न। ओके, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं तव्हांजी सायरा अली ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं तव्हांजी सायरा अली ख़ान। जीअं मूंखे चवनि पिया MCR में इहा ॻाल्हि न कयो, ओके भाषिकिल आउं चवंदीसांव, भाषिकिल मूंखे मना थो करे, पर तव्हांखे ॿुधाए केॾा भाषिकिल चयो आहे, त हीअ ॻाल्हि हीअं न कोन चइबी आहे, पर आउं चवां थी। सही। त आउं वरी चवंदी मूंखे न चओ, चवंदो आउं चई ॾींदीसांव, त मतिलबु नेचुरल हुजे, बनावटी न हुजे। वॾी ॻाल्हि इहा त जेके ईंदा आहिनि चवंदा आहिनि त तो त मतिलबु PTV खे बिल्कुलु ई चेंज करे छॾियो आहे। सुठी ॻाल्हि आहे न। त मूं चयो यार नई शइ अचे न, उहो ई तव्हां पैसिफिक, उहो ई 1939 वारो कमु छो था कयो, एनर्जी ॾियो माण्हुनि में। सुठो 1939। हा हा सची ॻाल्हि आहे, 1939 वारो कमु आहे न, मतिलबु असांजे माउनि खां बि पहिरीं जा दौर, त असां उते छो रखियल हुजूं। सही ॻाल्हि आहे। असां हिकिड़ो असांजो पंहिंजो स्टेट जो चैनल आहे, उन में हिकिड़ो चाम हुजे, मज़ो हुजे, इंजॉय कयूं। असांजो टिवाना जो शो थींदो आहे होम ते, उन ताईं पुछो त नेशनल पे क्या चई, वहाँ शो एक करती है सायरा अली खान, बड़ा अच्छा, हाँ यार मैंने तारीफ सुना है शाह साहब, कैसा करती हैं, त मक़सदु तारीफ़ सभु पिया कंदा आहिनि, त शुक्र आहे, बसि चवंदा आहिनि माशाअल्लाह, हा माशाअल्लाह, छा सुठी खपे, इहे शयूं ॻाल्हि त आहिनि न यार, किरण जेके तव्हां में उत्साह ई पैदा थियूं कनि, तव्हां उत्साह पैदा थो थिए त तव्हांजी दिलि चए थो अञा लर्न कयो, अञा वधीक सिखो, सेखारियो, सुठो कयो,
छा अॻिते जो इरादो आहे, छा अॻिते करण जो सोचियो वॾी आहे? थी छा थींदसि वॾा थी जी छा वॾा थींदव? थी त सभु कुझु थींदसि, हल फल त सभु कुझु आहियां। ॾाढो मज़ो आयो, केॾी महिल चवंदो आहे यार अहिड़ी एनर्जी किथां, मूं चयो यार तव्हां चवंदा आहियो त पोइ ख़बर हूंदी आहे कि मूं वटि वाक़ई इलाही एनर्जी आहे, माशाल्लाह। ऐं चवंदी गॉड गिफ्टेड। हाणे मूंखे फील थींदो आहे किरन वाक़ई इहा किथां थी अचे, इहा सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे न। माशाल्लाह। ॾिसो मतिलबु तव्हांजो लाइफस्टाइल परफेक्ट हुजे, तव्हांजी फैमिली में तव्हांजो कोई अहिड़ो मतिलबु न हुजे, हर्डल न हुजे, सभु शयूं स्मूथली हलनि न, त इंसान में ऑटोमेटिकली हिकिड़ी एनर्जी अची वेंदी आहे। न आउं इन सां डिसएग्री कंदसि, छो जे मुंहिंजे लाइ जेतिरी लाडली ऐं हडल्स आया आहिनि न, उहे सभिनी जे अंदरि आउं हीअं आहियां। ठीकु आहे, मुंहिंजे हस्बैंड टाइम कहिड़ो आहे, चयो त अगरि कुझु अहिड़ो थी वियो हो मसइलो, त हुन में चई जे तव्हां ईअं न पियो आहे न, मूंखे अटैक पइजी वञे हा एतिरे हद ताईं। त इहा मुंहिंजे लाइ ऑनरेबल ॻाल्हि हुई, त हुननि मूंखे ओन कयो त भई हीअ अहिड़ी आहे। माशाल्लाह। छो जेॾी महिल चवां थी न ब्लेसिंग आहे, जेॾी महिल का तकलीफ़ ईंदो आहे उहो कीअं, ओॾी महिल मूंखे इहो यादि कोन हूंदो आहे त आउं तकलीफ़ में आहियां, ओॾी महिल इहो हूंदो आहे इहो सभु कुझु सेटअप करिणो आहे, उन में मुंहिंजो एॾो माइंड परफेक्टली हुन में डाइवर्ट थी वेंदो आहे जो मूंखे यादि कोन पवंदो आहे त थी छा वियो आहे। पोइ जॾहिं सॼो सेटअप थींदो आहे पोइ रिलैक्स जेको मिलंदो आहे न, उहो रिलैक्स पोइ सम्झ में ईंदो आहे त थी छा वियो, ऐं वरी उहो सेटअप अलाह सां ईअं कराए कीअं छॾियो जो असां माना फिल वक़्तु हाणे थोरो सुकून में अची चुका आहियूं, जो असां पंहिंजे पाण खे संभाले सघूं था। छो ज़िंदगी आहे यार, इहे न हूंदा त असांजी ज़िंदगी कोन हली सघंदी। तव्हां हर शइ सुठी कोन था खणी सघो, हर शइ स्मूथ कोन हूंदी। राति ईंदी त सुबुह जी ख़बर पवंदी, ॾींहुं ईंदो त उस ईंदी त चवंदा आहिनि छां जी ख़बर पवंदी, तीअं ई ॾुख ईंदा त ख़ुशीअ जी ख़बर पवंदी न। हक़ीक़त आहे, हक़ीक़त इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि। बसि चवंदा आहिनि न त तव्हां एतबार रखो पंहिंजे रब जी ज़ात ते, बसि पाण सां छा थी हलो, तवक्कल रखो, ऐं तव्हां इहो सोचो त जेकॾहिं अॼु मुश्किलातूं आहिनि त सुभाणे आसानियूं बि थींदियूं। आहे ऐं मां त इहो चवंदी आहियां त ही वक़्तु बि गुज़री वेंदो। उन बादशाह वांगुरु इहा अंगूठी में कुझु ऐसा लिख कर दो कि माना ॾिसां त ख़ुशीअ में बि मुंहिंजो मूड सही थी वञे, ॾुख में त उहो त ये वक़्तु बि गुज़र, ऐं वाक़ई गुज़री थो वञे, ख़बर ई कोन थी पए। सबर जी लज़्ज़त जो मज़ो केरु चखे वठे न, सिर्फ़ु ईअं ई आहे, बसि सिर्फ़ु सबर करणो आहे, थोरो इंतज़ार करणो आहे, दैट्स इट। बसि अल्लाह साईं चवे इहो त थोरो सबर कयो, थोरो इंतज़ार कयो, थोरो शुक्र इन जो फल मां तव्हांखे ॾींदमि, ऐं मिले थो। पर असां नाशुक्र इंसान आहियूं, मजबूरी आहे। असां तॾहिं सम्झंदा आहियूं जॾहिं मिलंदो आहे, हा अच्छा ओॾी महिल तमाशा हूंदा आहिनि, रोइण पिटण, असां सां त ज़ुल्म आहे, अलाह साईं असां न त न्यारे कोन थो, असांजी त पूरी ऐं ग़लति आहे, इहो कुफ़र आहे, इहो गुनाह आहे, गुनाह। तमामु वॾो गुनाह, ईअं न चवणु घुरिजे। इहो एतिरी हद ताईं गुनाह आहे जो इन जी बख़्शिश ई कोन्हे को। अल्लाह चवे थो त तव्हां घुर बंदा त मां तोखे ॾियां, मां हर वक़्तु तोखे ॾियां थो, सिर्फ़ु सबर कर, शुक्र कर, 5 वक़्त नमाज़ पढ़। क्या बात है, इन खां वधीक ऐं केॾो मज़ो आहे। माण्हू चवंदा आहिनि, आउं कंहिं महिल सोचींदी शुरू में यार ही तहजुद में पढ़ंदा हूंदा कीअं, पर आउं चवां थी कुदरती अखि खुली वञे, नमाज़ पढ़ी वरी तव्हां सुम्हियो रहो, वरी उथियो फजर लाइ, इहो सिस्टम बि ॾाढो लज़त वारो आहे यार, सिर्फ़ु करे ॾिसो। ऐं मां चवां थी तहजुद वारो उहो टाइम हूंदो आहे सायरा, मतिलबु मां चवां थी तव्हां अल्लाह जे इलाही वेझो हूंदा आहियो। हू चवंदो आहे न, ए बंदा तोखे आवाज़ थो ॾियां त मूं ॾांहुं अचु, तूं अचु मूं ॾांहुं, मूंखे जेको चओ हाज़िर नाज़िर हूंदा आहियो, बिल्कुलु साम्हूं हूंदा आहियो। क्या बात है, ज़बरदस्त, सीरियसली, मतिलबु इन शइ खे उमेद आहे त तव्हां महसूस कयो हूंदो यकीनन तहजुद में कंहिं टाइम, ऐं रोई दुआ घुरो ऐं ॾुस्का भरियो त तव्हांखे ॿी का दुआ कॾहिं वणंदी कोन जेसिताईं ॾुस्को न भरियो, जेसिताईं अलाह खां वरी उन अंदाज़ सां न घुरो, मज़ो ई कोन ईंदो। अल्लाह साईं खे ॻोढ़ो ई त पसंदि आहे इंसान जो, ॻोढ़ो ॻाढ़ त मां तोखे ॾियां। ऐं मां त मतिलबु ज़िंदगी में केतिरा ई अहिड़ा प्रॉब्लम्स आया हूंदा, लास्ट में सभिनी जे था अचनि, ईंदा आहिनि, ऐं मां सिर्फ़ु अल्लाह साईं खां माफ़ी घुरंदी आहियां। मूंखां का ग़लती थी हुजे मूंखे माफ़ कर, बेशक ईअं ई करणु खपे इंसान खे। मां गुनहगार इंसान आहियां, मूंखे माफ़ कर। ऐं अखि मां रुॻो हिकिड़ो ॻोढ़ो निकिरी ईंदो आहे न, ॿिए ॾींहुं मूंखे सुकून हूंदो आहे। हा, छो जो तव्हां नियत सां कयो न, ऐं उहो रियलिटीअ में निकितो, असल शइ उहा आहे। छो जे जेतिरो सबर शुक्र कंदो ओतिरो वधंदो, जेतिरो साड़ रखंदासीं पुठिते वेंदासीं। पोइ जॾहिं तव्हांजे नसीब जो मिलणो आहे त 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है। इहो जेको ग़लति थो करे उन लाइ परफेक्ट जुमिलो आहे। 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है बाबा, छा जा साड़, छा जा टेंशन है, 4 ॾींहं जी ज़िंदगी आहे, सुकून सां गुज़ारियो, सुकून सां गुज़ारियो। हाणे त पाण चवंदी आहियां न हस्बैंड खे,
ॾिसो तव्हां चवंदा न ॾिसां सचाई सां हलां थी मूंखे ॾिस टीम केॾी सुठी मिली आहे माण्हू मूंखे सुठा था मिलनि माशाअल्लाह। माण्हू मूंखे कोन थो ॻाल्हाइण पए मुंहिंजे पुठियां था मुंहिंजे लाइ ॻाल्हाइनि हा। मुंहिंजे लाइ मूंखे 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 ॿियो खपे छा छा यार खपे इंसान खे वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं तव्हांजी टीम माशाअल्लाह तव्हांजे लाइ इन में इलाही को- बहितरीन आहे मुंहिंजी बिल्कुलु। टीम माशाअल्लाह मुंहिंजे लाइ इलाही बहितरीन आहे फेक्ट छो जो ज़ाहिर आहे तव्हां हा। हुन चैनल ते कमु था कयो मां हिन चैनल ते कमु थी कयां मुंहिंजे लाइ मुंहिंजी टीम मुंहिंजा बिल्कुलु। ऑनर जेके बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजो पाण खे ॾाढो में बिल्कुलु। लकी महसूसु कंदी आहियां जो KTN जी हिन स्क्रीन ते मां आहियां KTN जी हिन सीट ते मां आहियां ऐं मूंखे जेका टीम मिली आहे रंगन भरी बिल्कुलु। शाम जी या सॼी जेका असांजी चैनल जी जेका टीम आहे अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी टीम आहे प्यार करण वारी इज़त करण वारी इन मां छा सो मच सायरा तव्हां अॼु हिते आया तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो कीमती कोन्हे कीमती कोन्हे प्यार हर आहे यार। इंसान जो वक़्तु कीमती हा हूंदो आहे न पंहिंजे लाइ कोन हूंदो आहे छो जो पाण खे पाण वक़्तु कढणो पवंदो आहे ऐं वक़्तु ॾियो न त वक़्तु चवंदा आहिनि वक़्त ते सम्झी वञो न सम्झो त वक़्त जी थपेड़ियूं जेके आहिनि उहे इलाही कुझु ॾाढियूं ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं हा। आहिनि कोई मैसेज ॾियणु चाहींदव बसि सिर्फ़ु इहो चवंदसि औरत पंहिंजो पाण खे वेचारो न करे पर छिड़वाकी ॾांहुं न वञे उहो पंहिंजे हुदूद जो जाइज़ फ़ाइदो वठे नाजाइज़ फ़ाइदो न वठे जिते नाजाइज़ फ़ाइदो अची थो वञे त यकीन कयो तव्हां केॾो बि लिकायो घर में घंटी वॼणु कुदरती शुरू थी वेंदी आहे त असांजो ॿारु कुझु ग़लति करे सही। जो इंस्ट्रक्शन्स बि शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं जांच बि शुरू थी वेंदी आहे ऐं चेक एंड बैलेंस बि शुरू थी वेंदो आहे सही ठीकु आहे ऐं चेक एंड बैलेंस चेंज तरीक़े जो तूं सिर्फ़ु थोरो उहो रखो हा शादी खां पोइ अगरि मुड़ुसु हथु थो खणे या बेवाजबी थो करे त तव्हां पहिरीं खां हुनखे इंडिकेट करायो त मार न बदतमीज़ी न रिस्पेक्ट तव्हां पहिरीं खां जे अगरि तव्हां मार खाईंदा था अचो ऐं पोइ 6 सालनि खां पोइ 10 सालनि खां पोइ 4 ॿार 8 ॿार थी चुका आहिनि उन खां पोइ तव्हां क़दम खणो त हाणे तव्हां वञी बि कोन थी सघां पर पोइ अहिड़ो टाइम बि थो अचे जो हू मजबूर थी छॾे बि थी घर छो औरत छॾे थी त ॿार बि रुली था वञनि त इहो क़दम पहिरीं खणो हुनखे आदत ई न विझो मारण जी आदत विझंदव इन लाइ मूंखे मुंहिंजा भाउर सच थी ॿुधायो चवंदा आहिनि त तूं असांजी भेण कोन्हे भाई न तूं असांजी साली आहीं छो त तूं भाभियुनि जी आहीं त इहो हुजणु खपे पढ़ाई थी की पंहिंजो सम्झो ज़िंदगी आसान सही ॻाल्हि आहे ॾाढो सुठो मैसेज ऐं इनशाला ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं सुभाणे तव्हां सां इलाही सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि इनशाला कंदासीं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ रंगन वारी शाम